पीपीए जे शान में ये कलाम आए मुझे दोस्तन फरमाइश किया बिलाल हाउस लाहौर का इकबाल अहमद जरदारी, बरकत अली जरदारी, गुलाम मुर्तजा जरदारी इन दोस्तन की फरमाइश से माई कलाम दोस्तन का पेश कयां। वो पीपीए जो सितारो आहे अरशते नारा फटो। वो पीपीए जो सितारो आहे अरशते फटो जिंदाबाद, फटो जिंदाबाद, फटो जिंदाबाद, फुट बिलावल जो नारो वाजते किथे, बिलावल जो नारो वाजते किथे। फुटो जिंदाबाद, फुटो जिंदाबाद, फुटो जिंदाबाद, फुटो जिंदाबाद। मेहरबानियों सभी दोस्तन प्यारन जूं बड़ी मेहरबानियों जियो बिलावल जी मेहनत आहे, रब जी जते रहमत आहे। वारिस मुजन खान जरदारी साहब जो बड़ी मेहरबानी जियो। हाँ बिलावल जी मेहनत आहे, रब जी जते रहमत आहे। हो रब जी जते रहमत आहे। हो बिलावल जो नारो वाजते किथे फुटो जिंदाबाद, फुटो जिंदाबाद, फुटो जिंदाबाद, फुटो जिंदाबाद। शहीदन जी पार्टी अज जोरवा, बाकी हर पार्टी कमजोरवा। हो शहीदन जी पार्टी अज जोरवा, बाकी हर पार्टी कमजोरवा, बाकी हर पार्टी कमजोरवा। पीपीए जो सितारो आहे अरशते फुटो जिंदाबाद, फुटो जिंदाबाद, फुटो जिंदाबाद, फुटो जिंदाबाद। बड़ी मेहरबानियों वारिस मुजन खान जरदारी ऐं वारिस मुख्तार अली जरदारी ऐं वारिस मुमताज अली जरदारी ऐं वारिस अली नवाज जरदारी ऐं भा शाम मोहम्मद कोराई साहब। फरमाश अली मर्दा जरदारी। बिलावल जी मेहनत आहे, रब जी जते रहमत आहे। बिलावल जी मेहनत आहे, हाँ रब जी जते रहमत आहे। ओ रब जी जते रहमत आहे। पीपीए जो सितारो आहे अरशते फुटो जिंदाबाद। साजिद इस्माइल बुझो फरमाश ने कलाम ले।
फरमाश रियाज कलोड़ो हलक शेर सोलंगी ताबेदारवा फुटे जो वडो किरदारवा फरमाश गवर्नर जरदारी यासिर अबड़ो बाउल सरफराज जरदारी फरमाश खास न करम ले फरमाश हबीब चवाण शौकत जमा आशिक मोरो खान परवेज डायरी पीपीए जो सितारो आहे अरशद पीपीए जो सितारो आहे अरशद भुट्टो जिंदाबाद भुट्टो जिंदाबाद भुट्टो जिंदाबाद भुट्टो जिंदाबाद बिलावल जो नारो वाजते किथे बिलावल जो नारो वाजते किथे भुट्टो जिंदाबाद भुट्टो जिंदाबाद भुट्टो जिंदाबाद